शहदादपुर जो क़दीमी ॻोठ अनेक मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। हिन जदीद दौर में बि माण्हुनि खे के बुनियादी सहूलतूं मुयसर न आहिनि। चूंडियल नुमाइंदा बि वोट वठी इक़्तिदार माणे चुप थी विया। चटिया टाउन जे वार्ड नंबर 6 जो ॻोठ जान मोहम्मद ॿोड़ो मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। क़दीमी ॻोठ में रोड तबाह हाल हुजण सबबि गाॾियुनि त छा ॻोठाणनि जे लाइ पंधु हलण बि मुहाल बणिजी वियो आहे। ॻोठ जे स्कूलनि जी बिल्डिंग बि तबाह थियण सबबि मासूम ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी आहे। ॻोठ अंदरि सिहत मर्कज़, पीअण जे साफ़ पाणी, बिजली ऐं गैस समेत का बि बुनियादी सहूलत मुयसर न आहे। उन ॾस में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन अयाज़ हुसैन ॿोड़ो, अली मोहम्मद यासीन ॿोड़ो, सैफर ॿोड़ो ऐं मोहम्मद बचल समेत ॿियनि चयो आहे त चूंडियल नुमाइंदा रुॻो कूड़ा वाइदा करे पोइ वरी ॻोल्हिया बि नथा मिलनि। उन्हनि चयो आहे त आयल गैस फील्ड ॻोठ खां 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते हुजण ऐं वाटर सप्लाई स्कीम भरिसां हुजण बावजूदि असांखे गैस ऐं साफ़ पीअण जे पाणी जी सहूलत समेत बुनियादी सहूलतूं मुयसर न आहिनि। मक़ामी माण्हुनि खे फील्ड कंपनियुनि में रोज़गार नथो ॾिनो वञे, तुर्त सहूलतूं मुहैया कयूं वञनि।